विक्षेप छो तो थे, दुख छो तो थे। दुख थे तो कि असां जो चाहनाऊं जेके आहिनि उन्हनि चाहनाउनि जो असां वटि विवेक कोन्हे, उन्हनि चाहनाउनि खे असां प्रकाश में नथा ॾिसूं, तंहिंजे करे असां शांति प्रकाश तत्व में नथा पहुची सघूं। असां जूं इच्छाऊं हिकु थींदियूं आहिनि इच्छाऊं, ॿियूं थींदियूं आहिनि आवश्यकताऊं। आवश्यकताऊं असां जूं आसानी सां पूरी थी सघनि थियूं, पर इच्छाऊं पूरियूं कंदे कंदे असांजा हज़ारे लखे जन्म गुज़री वञनि पर इच्छाऊं पूरियूं नथियूं थियनि। ये साईं इच्छाऊं पूरियूं थींदियूं, मूंखे गुल जी इच्छा आहे, तव्हां मूंखे गुल ॾेई छॾियो, इच्छा पूरी थी वई। न, हे गुल जी इच्छा आहे, गुल ॾिनूं, ख़ुशबू आहे, वाह वाह, पर इहा इच्छा पूरी न थी, इच्छा गहरी वई, वरी बि को गुल मिले त वाह वाह। श्री राम। मूंखे रसमलाई खपे, रसमलाई मिली वई त इच्छा पूरी थी? न न, इच्छा पूरी न थी, इच्छा गहरी अची वई। अंतःकरण जी अशुद्धि जा ॿ कारण आहिनि। श्री राम। सुख जी लालच असांखे अशांत करे थी छॾे, असां शांति प्रकाश तत्व में आराम नथा पाए सघूं। दुख जो भय डप बि असांखे अशांत थो करे। हाणे साईं छा करियूं पोइ भला नेठि, ॻाल्हियूं त सभु सच, पर असीं छा करियूं? असां थोरो प्रकाश पायूं। श्री राम। प्रकाश छा आहे कि हिकु थींदियूं आहिनि इच्छाऊं ऐं ॿी थींदी आहे आवश्यकता। हिकिड़ी थींदी आहे ज़रूरत ऐं ॿी थींदी आहे वासना। ज़रूरत आहे साह खणण जी, ज़रूरत आहे पाणी पीअण जी, ज़रूरत आहे पेट जो खॾो भरण जी, ज़रूरत आहे अंग ढकण जी, ज़रूरत आहे आखेरे जी। इहा आहे ज़रूरत। ज़रूरत जूं शयूं असांखे आसानी सां मिलनि थियूं। वधि में वधि ज़रूरत आहे साह खणण जी, उन जे लाइ तव्हां घणो ख़र्चु कयो, घणी महिनत था कयो, कुझु बि न, स्वाभाविक मिले। तंहिंखां पोइ वधीक में वधीक इन खां पोइ जो वारो आहे सांस खां पोइ जो वारो आहे, साह खणण खां पोइ जो वारो आहे पाणी जो। इहो बि असांखे बिना आयास जे मिले थो। पर जे शराब पीअणो आहे त उन लाइ महिनत करणी आहे, पैसा ॾियणा आहिनि, मुसीबत करणी आहे। ज़रूरत आहे रोटी खाइण जी, सादी सुदी रोटी आसानी सां मिले थी सघे, पर चाप खपे, हे खपे, चटणी खपे, मांस खपे, पिणस खपे, बाजाइस खपे, भेणवियो खपे, हे खपे, सत भाॼियूं खाईंदुसि, त इहा जेका थी असांजी इच्छा थी वई। आवश्यकता थोरी महिनत सां पूरी थी वञे, पर इच्छाऊं पूरियूं कंदे कंदे ज़िंदगियूं पूरियूं थी वञनि, पर इच्छाऊं पूरियूं कोन थियूं। त इच्छाऊं ऐं आवश्यकताऊं उन्हनि जो भेद असांखे ॾिसणु खपे। उन में असांखे प्रकाश माना ज्ञान जी आवश्यकता आहे। श्री राम।